एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा खैबर लगोडेरोलाल यूनियन काउंसिल ताहिर एंगोरो में 7 क्लास जे अविनाश वल्द तेरू मेघवाड़ के रोलू चिते कुत्ते ॾाढे ज़ख्मी करे छॾियो। ज़ख्मी ॿारड़े जे वालिदैन ज़ख्मी अविनाश के मुकामी सरकारी अस्पताल में वैक्सीन लॻाइण लाइ खणी विया, पर अस्पताल में वैक्सीन न हुजण सबब ज़ख्मी ॿारड़े के विड़शा वञण जो ॾस ॾिनो वियो। अस्पताल बिलाब बणियल ज़ख्मी थियल अविनाश जे वारसनि जो अस्पताल ऐं यूसी जे अमलदारनि खिलाफ़ एहतजाज। हिननि चयो त यूनियन काउंसिल ताहिर एंगोरो में रोलू कुतन के मारण खिलाफ का भी मुहिम न हलण सबब रोलू कुतन जा टोला मासूम ॿारड़नि जा जानी दुश्मन बणिजी विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सखर पारां रोलू कुतन के मारण लाइ जारी थियल हुक्मनि के ताहिर एंगोरो जे यूसी सेक्रेटरी हवा में उॾाए छॾियो। हिन जो चवणु हो त वालिदैन रोलू चितन कुतन जे ख़ौफ़ सबब पंहिंजे ॿारड़नि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो आहे। ॿारड़े जी वालिदैन ॿुधायो त हू पंहिंजनि ॿारनि खे स्कूल बि नथा मोकिले सघनि। रोलू चिता कुता टोलनि जी सूरत में मौजूद ऐं हिननि सिंध हाई कोर्ट का पाण मुरादो नोटिस वठण जो मुतालबो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।